बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सद कयो मुस्लिम सब जमात फौरन उभो थियो। अॼोके इन बारोज़ा मुफ़्तखिन जी कैंप जे आख़िरी इख़्तितामी तक़रीब में आयल मुंहिंजा मुअज़्ज़िज़ मेहमान ख़ासि तौर ते स्टेज ते वेठल जनाब सगा सिंध जा वाइस चेयरमैन पीरुल खान खसू साहब, सेक्रेटरी जनरल सगा मरकज़ ख़ालिद सिंह चन्ना साहब, सेक्रेटरी शहर रफ़ीक अहमद फरैल साहब, मोहतरम गुलाम रसूल सोमर साहब ऐं साईं तलत रियाज़ साहब, साईं हमाद रियाज़ साहब, साईं हज़ारी साहब जा जेके दोस्त वेठा आहिनि, सगा ब्रांच जे सदर असलम खसू साहब, सर भुट्टो ऐं सभई कारकुन जेके स्टेज ते वेठल आहिनि। अॼोका वॉलंटियर ख़ासि तौर जिन ॿ ॾींहं असां सां गॾिजी कमु कयो, ऐं तमामु सभिनी खे अॼोके हिन प्रोग्राम ते अचण ते दिलि जे ॻराइण सां ख़ुशि आमदीद चवां थो ऐं संदन लख थोरा मञा थो जिन जे ताउन सां, जिन जे साथ सां ख़ासि तौर ते गोहर वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन तमामु भरपूर सहकार कयो आहे अॼोके हिन कैंप जे हवाले सां। ऐं उमेदु आहे त इंशाअल्लाह आईंदा बि सगा कोटली ब्रांच ऐं गोहर वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन तरफ़ां इंशाअल्लाह गॾियल मुख़्तलिफ़ सिहत जे हवाले सां जेके बि प्रोग्राम थींदा, असांखे यकीन ॾियारियो आहे त जॾहिं बि सगा इन कम में असांखे ताउन लाइ चवंदी असां हर वक़्तु लभे चवंदासीं, असांखे ख़ुशी थींदी त असीं महिनत करियो, छाकाणि त सालिकनि जो बुज़ुर्गनि जो चवणु आहे त इबादत खे मक़बूलियत जे दर्जे ताईं पहुचाइण जो अहम जेको ज़रियो आहे उहो सखावत आहे। इंसान जॾहिं सखी थिए थो, जॾहिं सखावत करे थो, जॾहिं ख़ल्क़ जी ख़िदमत करे थो त अल्लाह ताला उनजी दुआ खे कॾहिं वापसि कोन थो करे, उनजे इंशाअल्लाह हर उनजी इबादत मक़बूलियत जे दर्जे ते पहुचे थी। ऐं असांजा ही बुज़ुर्ग सिंध जा सूफ़ी बुज़ुर्ग धरती जा ख़ादिम सदाईं इंसान जी ख़िदमत जे करे सिंध सरशार रही आहे, पूरे आलम में अशकार रही आहे। असांखे उमेदु आहे त इंशाअल्लाह असीं हिन संगत खे, असीं हिन काफ़िले खे जेसीं ताईं ताक़त ज़िंदगी आहे इंसान ज़ात जी ख़िदमत जे लाइ इंशाअल्लाह पंहिंजे पाण खे वक़्तु कंदासीं। तव्हां सभिनी दोस्तनि जा लख थोरा महिरबानी।